हिक मुंद चरी आहे विजा रात ठरी आहे अहिड़े में अचण तुंहिंजो भागन जी भरी आहे। नाज़रीन असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं सिंध जे मशहूरु रागी ग़ुलाम अली समो जो, जेके सिंध जे मुख़्तलिफ़ सिंधी चैनलनि ते पंहिंजी मशहूरी त माणी ऐं हिन वक़्तु हू पंहिंजे आबाणे शहर नौंदेरो में पंहिंजे भर्थ जी दुनिया कपिड़नि जो भर्त भरे पंहिंजो पेट जो गुज़र करणु लॻो आहे। मुस्तक़बिल में जेको आहे सो उस्ताद ग़ुलाम अली छा वापसि कराची वञी राग जी दुनिया वसाईंदो या उन मुस्तक़बिल जो छा प्रोग्राम आहे? जी भाउ ग़ुलाम अली साहिबु, तव्हां खां पुछंदासीं असीं। पहिरीं ॻाल्हि इहा, राग खां मायूस कोन थिया आहियूं ऐं मायूस थिया आहियूं इदारनि जे बर्ताव खां। माना जिथे पंहिंजी पूरी ज़िंदगी जिन इदारनि खे असां ॾेई छॾीसीं ऐं उन्हनि चयो भई ख़ुदा हाफ़िज़। हाणे ख़ुदा हाफ़िज़ त छा कंदासीं? बाक़ी राग जो जेतिरे क़दुरु तालुक़ु आहे त असां वटि हिते इहो ई थो थिए पियो त भई शादी थी कंहिंजी मुरादी थी, का फंक्शन थियो त हाणे ज़ाहिर आहे हीअ रोज़ जे रूटीन मुताबिक़ न आहे त तव्हां डेली कंहिं फंक्शन ते वेंदो। हवाई रोज़ी आहे, माना कॾहिं आहे कॾहिं न आहे, पर जॉब जे हुजण सां इहो त हिकिड़ो फिक्स हुई त भई हीअ सैलरी आहे, हिन में मूंखे पंहिंजो गुज़र सफ़र करिणो आहे, हीअ करिणो आहे। ज़ाहिर उहो जॾहिं न रहंदो त पोइ त कुझु न कुझु करिणो पवंदो न इंसान खे। बाक़ी राग छॾियो कोन्हे को ऐं न छॾींदासीं। बचनि जो पेट गुज़र ज़रूरु करिणो आहे। इदारनि जी बेहसी अगरि न हुजे त शायदि पोइ हीअ न कयूं, असां उते वेठा हुजूं, बचा उते थिया, औलाद उते थी, उहा पढ़ी उते, कोई दिलि जी ख़ुशीअ सां छॾे करे थोरो ईंदो आहे। पर ज़ाहिर आहे जॾहिं इदारनि जी बेहसी थी वञे ऐं पंहिंजनि पुराणनि वर्करनि मां हथ कढी वञनि त पोइ ज़ाहिर छा कंदासीं? कमु करिणो पवंदो। अलाह साईं ज़िंदगी ॾिनी आहे, जफ़ाकशी करण जे लाइ ॾिनी अथई ऐं जफ़ाकशी करे ऐं पंहिंजो ज़िंदगी गुज़ारणी आहे। मूं छॾियो ई कोन्हे को राग जी दुनिया खे। मां उहा ई थो ॻाल्हि कयां त हीअ असांजो कमु डेली जी बुनियाद ते न आहे। डेली जी बुनियाद ते हुयो जेका जॉब हुई, जंहिं इदारे में रोज़ जे हिसाब सां कमु हूंदो, कंहिं न कंहिं ड्रामे जो OST ठाहिणो आहे, कंहिं न कंहिं ड्रामे जो टाइटल ठाहिणो आहे, को सॉन्ग ठाहिणो आहे, हर इशूज़ सिंध जे मसइलनि ते, दरिया जो इशू आयो उन ते गाना ठाहिणा आहिनि, कल्चर डे आयो उन ते गाना ठाहिणा आहिनि, त माना हिकिड़ी वर्क हले पई न। हाणे त इहो आहे त भई जॾहिं कंहिं इदारे में ई न आहियूं त असां कमु छा कंदासीं? बाक़ी उहो प्राइवेटली इहो फंक्शन्स आहिनि, उहे जॾहिं मिलंदा त माण्हू कंदो, जॾहिं न कंदो त पोइ बक़ाया टाइम किथे गुज़ारे? छा इहो बहितरु रहंदो त होटलनि ते वेही, इन्हनि मख़सूस जॻहियुनि ते वेही करे माण्हू पंहिंजो टाइम ज़ाया करे? उन खां बहितरु आहे त माण्हू कुझु न कुझु करे पंहिंजो पाण खे ज़हनी तौर ते मुतमइन रखे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। हिन ते मुतमइन जी ॻाल्हि आहे, हिन ते फ़ख़ुरु आहे असांखे। उहो हिन लाइ त असांजे अबे ॾाॾे जो कमु आहे, असांजी पूरी ख़ानदान सॼो ई कमु कंदो आयो आहे। सो बेसिकली बि त मां पहिरियां ई कमु कंदो हुउसि। उन खां पोइ हिकिड़ो म्यूज़िक हिकिड़ो लॻाव शौक़ु हुयो, उन शौक़ जे तहत कराची जो सफ़र कयोसीं, कराची पहुतासीं, TV ते पहुतासीं, PTV ते पहुतासीं, पंहिंजे सिंधी चैनल्स ते वञी प्रोग्राम कया, उन्हनि जे लाइ कमु कयोसीं। हाणे जॾहिं कमु न रहंदो त पोइ ज़ाहिर हीउ कमु करिणो पवंदो। मूं मुस्तक़िल हिकिड़ो जेको पूरो वॾो टाइम आहे उहो 13 साल 2005 खां 18 ताईं त मां KTN ते हुयुसि। वरी 18 खां पोइ 2 साल जो गैप आयो, जेको करोना वारो टाइम हुयो त उन में हिते ॻोठु हुयुसि। वरी मुंहिंजे पुराणे बॉस उर्दू चैनल खोलियो, उन उर्दू चैनल ते 2 साल मूं ड्यूटी कई, पर वरी उहो बदक़िस्मती सां उहो चैनल बि माना न उथी सघियो, न उथी सघियो कोई ख़ुदा हाफ़िज़ ख़ुदा हाफ़िज़ त ख़ुदा हाफ़िज़ करे अची वेठा आहियूं। 1 महीनो धरती TV ते बि मूं कमु कयो आहे, 1 महीनो। आख़िरी बि कोशिशि कईसीं त भई न पंहिंजे मीडिया सां, पंहिंजे शोबे सां रिलेटिव इदारनि सां हुजूं, पर बदक़िस्मतीअ सां उहो शायदि माहौल न हुयो। बसि पोइ वापसि रिटर्न बैक टू पवेलियन। तव्हांजे मशहूरु रागनि मां कोई हिकिड़ो राग उर्दू बि आहे, जी उहो त अलाए केतिरो वायरल आहे, अलाए केतिरो वायरल। उनजो कोई असांखे नज़रनि खे ॿुधायो। उहो ॿुधाइण खां अॻु में एतिरो ज़रूरु चवंदुसि त हिन खे, हिन मुंहिंजे लफ़्ज़नि खे ते क्या साराई या को बार बार मां इहो हर दोस्त जेके अचनि था उनखे रिपीट थो कयां वेठो त भई न अहिड़ी ॻाल्हि कोन्हे का त को हथु फैलाइणो या छा करिणो, नो सॉरी। बाक़ी हा, इहे तलफ़ुज़ आहिनि कंहिंजी मदद जे लाइ ऐं असां बि कयूं था पिया, हिन वक़्तु बि कयूं था, जेतिरी पंहिंजी हैसियत आहे, जिते करे सघूं था उते मदद कयूं था पिया।